5, 4, 3, 2, 1, 0. And liftoff of our solar orbiter. सिज जे कतबिन जो मुशाहिदो करण जे लाइ खिलाई मिशन रवानो। सिज जे कतबिन जो मुतालो करण जे लाइ नासा ऐं अमरीकी ESA यूरोपी खिलाई एजेंसी पंहिंजे गॾियल खिलाई मिशन सोलर ऑर्बिटर रवानो करे छॾियो। ख़ुसूसी इंतज़ामियनि सबबि उहो 600 डिग्री सेंटीग्रेड जेतिरो शदीद ऐं पिघलाईंदड़ पद बि बर्दाश्त करे सघंदो। 9 फरवरी 2020 में खिला में छॾियल उहो मिशन अॻियां 2 सालनि में सिज जे घणो वेझो पहुची वेंदो ऐं पोइ सिज जे कतबिन उत्तर ऐं ॾखिण कतब जे मुशाहिदनि जी शुरूआति कंदो। वाज़े रहे त उहा पहिरीं खिलाई मिशन आहे जंहिंखे ख़ासि करे सिज जे कतबिन जे वेझो मुशाहिदो करण जे लाइ रवानो कयो वियो आहे। सोलर ऑर्बिटर जा औज़ार ख़ुसूसी तौरु उन तरह डिज़ाइन कया विया आहिनि जो ही घणो पद बर्दाश्त करे सघनि। पंहिंजे सफ़र जे दौरान ही सिज खां 26 मिलियन मील तक़रीबन 4 करोड़ 20 लख किलोमीटर जे घटि में घटि फ़ासिले ते रहंदो। उन जे कतबिन जे वेझो लगातार चकर लॻाईंदो रहंदो। जिसामत जे एतबार सां ही हिकु नंढी बस जेतिरी आहे जंहिंमें शमसी फंडकनि प्लाज़्मा ते मुश्तमिल शमसी किरह हवाई सिज जे मक़नातीसी मैदान ऐं उन तरह ॿियनि केतिरनि शयुनि जे बारे में मालूमात जमा करण जे लाइ 10 मुख़्तलिफ़ क़िस्म जा औज़ार लॻाया विया आहिनि। शदीद गर्मी बर्दाश्त करण जे लाइ उन ते टाइटेनियम जी वॾी चादर मौजूदु आहे जंहिं ते ख़ासि तरह जा मादा सोलर ब्लैक जी तह चाढ़ी वई आहे जंहिं सबबि उहो 600 डिग्री सेंटीग्रेड जेतिरो शदीद पद हरारत बर्दाश्त करे सघंदो। वाज़ह रहे त सिज जा कुतब हर 11 सालनि में फिरी वेंदा आहिनि जंहिंखां पोइ शमसी सरगर्मी जी हिकु नई चकर जी शुरूआति थींदी आहे। शमसी चकर जा असरात असांजी ज़मीन ते बि थींदा आहिनि। उन लाइ शमसी कतबिन जे बारे में ॼाणे करे असां न सिर्फ़ु सिज बल्कि पाण पंहिंजे सयारे ज़मीन जे ॿियनि केतिरनि राज़नि खां बि पर्दो खणी सघंदासीं। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण लाइ साइंस जी दुनिया YouTube चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं नई वीडियोज़ जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।